घोटकी में पीपल्स पार्टी खानपुर मेयर तालके जे अगूणे सदर लियाकत अली गडाणी मथा थियल हमले में मुलवस जवाबदारनि खे गिरफ्तार न करण ते गडाणी बिरादरी जे 100 माण्हुनि जो प्रेस क्लब घोटकी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। आदिलपुर पुलिस जे खिलाफ सख्त नारेबाज़ी। गडाणी बिरादरी जे 100 माण्हुनि अली गौर गडाणी, अब्दुल गफ्फार गडाणी, खादिम गडाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आदिलपुर खां घोटकी ताईं एहतजाजी रैली कढी वई। प्रेस क्लब घोटकी अॻियां पहुची धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि चयो त 5 ॾींहं अॻु हथियारबंदनि आदिलपुर थाणे जी हद में ॻोठ साहिल गडाणी वटि पंहिंजी ज़मीन ते बीठल लियाकत गडाणी ऐं संदसि भाइटियनि ते हमलो करे खेनि ज़ख़्मी कयो हो ऐं ज़मीन ते कब्ज़ो कयो हुयो, पर हिन वक़्त ताईं आदिलपुर पुलिस वाक़िए जो केस दाख़िल नाहे कयो, जॾहिं त हिकु बाअसर शख़्स जी मुदाख़लत ते तालका अस्पताल घोटकी जे एमएस तरफ़ां धकेनि जो सर्टिफिकेट बि जारी नाहे कयो। एहतजाज कंदड़नि घुर कई आहे त हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं ज़मीन तां थियल कब्ज़ो फौरी तौर ते ख़तमु करायो वञे। उहो दौर हूंदो जंहिं खारगढ़ में को पीपल्स पार्टी जो सॾाइण लाइ तयारु न हूंदो। असांखे ज़ुल्फ़कार अली भुट्टे ज़मीना ॾिनियूं। 1973 में असां वटि खाता आहिनि, असांजा टीओ आहिनि। हिकिड़े बाअसर शख़्स जे चवण ते दहशतगर्द असांजे जी ज़मीन ते कब्ज़ो करे असांखे कातिलाणो हमलो करे ज़ख़्मी करे हलिया विया आहिनि। सॼो सामान खणी न असांखे अरबा मलिक सर्टिफिकेट ॾिए थो, न असांजा दहशतगर्द गिरफ़्तार। मुंहिंजो नालो आहे। असांजे गडाणी बिरादरी ॻोठ शाहल ख़ान गडाणी जा जेके रहाकू असां हिते गॾु थिया आहियूं। 1973 में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो असांखे 85 जरे ज़मीन ॾिनी। उन ज़मीन ते 1973 खां बाद 5 ॾींहं अॻु में 2020 5 ॾींहं अॻु में हाणे अची बाअसर जे चवण ते लाॻा बिरादरीअ दहशतगर्दनि कब्ज़ो कयो आहे ऐं खानगढ़ तालके जे अॻूणे सदर लियाकत अली गडाणी ऐं उनजे भाइटे आशिक़ अली गडाणी खे ज़ख़्मी करे उते सटे विया ऐं सामान असांजो खणी विया ऐं उते जेके असांजूं कमकार जायूं ठहियल हुयूं उहे मसमार करे सिरां बि खणी आया। असां वज़ीर आला सिंध, IG सिंध, DC घोटकी, SSP घोटकी, DIG सखर, कमिश्नर सखर खे अपील था कयूं त असांजो कब्ज़ो छॾाए ज़मीन असांजे हवाले कई वञे ऐं उन दहशतगर्दनि खे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।